भिटशा जी नगरी समेत आसपास वारनि इलाइक़नि में घरेलू गैस जी खोट शहरनि जे परेशानियुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। शहर जे अक्सर महलनि में गैस जो न पहुचणु, हथरादू लोड शेडिंग, प्रेशर न हुअण करे रहवासी काठियूं ॿारण ते मजबूर आहिनि। कुझु इलाइक़नि में लाइनूं पुराणियूं हुजण जो जवाब ॼाणाए अमलदारनि भिटशा जे शहरनि जे शिकायतुनि जो को बि नोटिस न वरितो आहे। घरनि में अक्सर करे गैस जा चुल्हा बंदि रहनि था ऐं शहरी वक़्त ते खाधो बि तयारु करे नथा सघनि। उन सिलसिले में भिटशा जे शहरनि ऐं सुञाण धुरनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भिटशा जी नगरी में गैस जो बहरान खत्म करे शहर वासियों के परेशानी का बचायो वने। 70 साल पहिरीं जेकी गैस पाइपलाइन विछाई वई हुयूं न उनजी मरम्मत थी आहे न हुई उनखे चेंज कयो वियो आहे। 70 साल पहिरीं तकरीबन भिटाई आबादी 5-6 हज़ार, हींअर लॻभॻि 1.5-2 लख आहे। ज़ाहिर आबादी वधी आहे, माण्हू वधिया आहिनि, गैस जी घुर्ज वधी आहे। पर हिते अली बाबा 40 चोर जेको टोलो आहे सिर्फ़ु पंहिंजे पेट भरण लाइ हुननि वटि माण्हुनि जी प्लानिंग लाइ का मनसूबाबंदी कान्हे का। लाइट गैस समेत सॼो ड्रेनेज समेत सभु मामला भिटाई नगरी तबाह आहिनि। सॼे पाकिस्तान में जेका सा वॾी लोड शेडिंग आहे गैस जी, पर भिटशा सां जेको मूंखे जेको प्रॉब्लम नज़र थो अचे त जॾहिं भिटशा जी गैस लाइन मंज़ूर कई वई हुई त तॾहिं असांजी आबादी तमामु थोरी हुई। जिन हाणे भिटशा तमामु वसी थी वियो आहे, वॾा पाड़ा, वॾियूं आबादियूं ॿियूं थी वियूं आहिनि, त उहा लाइन साॻी पई अचे। बुनियादी जेको मूंखे महसूसु थो थिए जेको असां नथो अचे शहर में गैस, उनजो सबबु इहो आहे। सो इहा जेका इन सां जेके लाॻापियल आहिनि माण्हू, उहो महिरबानी करे असांजी लाइन जेका हाणे वॾी करे ॾियनि त जीअं भिटशा जो इहो मसइलो हल थी। असांजे भिटशा शहर में गैस जो बहरान तमामु वधी वियो आहे। गैस ॿिनि वेलनि ताईं, 3 वेलनि ताईं नथी अचे। जीअं त असीं महांगनि काठियुनि वठण ते मजबूर थी विया आहियूं, छो त गैस नथी अचे। ऐं असांजा जेके ॿार नंढा उहे सुबुह जो स्कूल बि माना तमामु लेट थी वञे। उन्हनि खे अगरि जे माना गैस टाइम ते नथी पचे, नाश्तो टाइम ते नथो तयारु थिए, त महांगनि काठियूं वठी पोइ जॾहिं नाश्तो तयारु थींदो आहे त माना उनखे लेट थी वेंदी आहे। ऐं आला अदालतनि खे इहो माना अपील थो कयां त उहो नोटिस वठि। भिटशा में काफ़ी अरसे खां वठी गैस जी तमामु घणी लोड शेडिंग आहे। हिकिड़ी ज़रे बराबरि बि गैस कोन थो हले। माण्हू हिते जेके रहवासी आहिनि तमामु घणा परेशान आहिनि, काठियुनि ॿारनि ते मजबूर आहिनि। गैस जेकी ऑफिसर वग़ैरह सां ॻाल्हाइण था वञनि त उहो उन लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, को जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हे। काफ़ी अरसे खां वठी माण्हू दाईंदा रहिया आहिनि, पर उनजो को खड़ियल नथो निकिरे। असां आला अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश था कयूं त इन नोटिस वठी भिटशा में गैस जी जेको लोड शेडिंग आहे उनजो जेको प्रेशर जो मसइलो आहे उहो हल कयो वञे। जेको भिटशा जो इलाइक़ो आहे, हिते भिटशा जे इलाइक़े मां इलाही सारो गैस निकितो आहे, पर असांजी बदनसीबी इहा आहे जो हिते भिटशा खे गैस आवाम खे न पियो ॾिनो वञे। पहिरीं हक़ ने आवाम जो आहे, हितां खां गैस जेको आहे टंडो आदम शदादपुर खयो पियो वञे। हिते माण्हुनि खे को बि हक़ न पिया ॾिना वञनि। असां हिननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था। अगरि जे लोड शेडिंग जो सिस्टम सही न थी सघियो त मजबूरन असां रोडनि ते निकिरी करे आवाम जेको मुज़ाहिरा कंदासीं। भिटशा जे शेख महले, लतीफ़ कॉलोनी, हुनरमंद कॉलोनी, बुगिया महले, पीर महले में अक्सर करे गैस बंदि हुजण करे रहवासी काठियूं ख़रीद करे रद्द पचाओ करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त काठियुनि जा रेट बि महांगा कया विया आहिनि, जेके हिन वक़्तु 6 खां 700 रुपया फी मण विकिरो थी रहियूं आहिनि, जंहिंसां रहवासी वधीक परेशानियुनि में मुब्तला आहिनि। वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत खे घुर्जे त ॿियनि शहरनि जीअं भिटशा जी नगरी में बि गैस जे बहरान जो नोटिस वठी शहरनि खे गैस जी फरहमी यकीनी बणाए रहवासियुनि खे परेशानियुनि खां बचायो वञे।